अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में मज़लूम माण्हुनि जो इंतिहाई सघारो आवाज़। इंटरनेट जे आधार दुनिया जी कुंड कुड़च ताईं मज़लूम माण्हुनि जे मसइलनि खे पहुचाईंदड़ दर्दमंद माण्हुनि जो आवाज़ बणियल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, जंहिं तां असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मालूमाती प्रोग्राम, उन सां गॾु ॾाहनि जा कोल, तकरीरूं ऐं तहरीरूं। छा अव्हां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे? जे न त हींअर ई यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं वधि में वधि असांजे प्रोग्रामनि खे दोस्तनि ताईं पहुचायो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 19 जनवरी 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जी सालगिरह मल्हाइण बेॾोह। ज़ैन शाह, रियाज़ चांडियो, सनान कुरैशी, ताज जोयो ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल। GA सिंध मुहाज़ पारां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां बरतानिया में साईं GM सैद जी सालगिरह तक़रीब मुनक़िद, भेटा पेश। अमरीकी सदर ट्रंप जी ग्रीनलैंड ते कब्ज़े जी धमकी। यूरोपीय अॻवाननि पारां ट्रंप जे टेरिफ वारी धमकी नाक़ाबिले क़बूल करार। ठुल में नारी सां 6 पुलिस एहलकारनि जी ज़्यादती। छाछरे में इज्तमाही ज़्यादती जो शिकार नारी जी ख़ुदकशी। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो जारी। नए कोट मां अगवा थियल निगरी बाज़ियाब न थी। मांझंद में ॻोठाणनि जो ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ धरणो। लाड़काणे में गैस डीलरनि ख़िलाफ़ रक्षा ड्राइवरनि जो एहतिजाज। नादर जमाली जा क़ातिल गिरफ़्तार न थिया। दादू में धरणो। मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु मुज़ाहिरा, जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैद जी सालगिरह मल्हाइण बेॾोह बणियल आहे। ज़ैन शाह ऐं सनान कुरैशी समेत 55 ॼणनि ते रियासत खे नुक़सानु पहुचाइण जो केस दाख़िल कयो वियो। सन में साईं GM सैद जी 122 सालगिरह दौरान जलसनि में रियासत ख़िलाफ़ नारेबाज़ी करण ते सरकार जी फ़रियाद में औरतनि समेत 55 क़ौमप्रस्त अॻवाननि ऐं कारकुननि ख़िलाफ़ वॾा छछरेट सन थाणे ते केस दाख़िल कयो वियो। ASI बदरुद्दीन जी फ़रियाद ते SUPA जे सदर सैयद ज़ैन शाह, सीनियर नायब सदर रोशन बुरड़ो, ज़िले दादू जे सदर सिकंदर सोढर, जसकम चेयरमैन सनान कुरैशी, जसकम बशीर ख़ान कुरैशी जे डॉक्टर नियाज़ कालाणी, GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो, GA सिंध क़ौमी मुहाज़ आरिसर जे अब्दुल फ़ताह चना, ताज जोयो, सिंधियन नेशनल कांग्रेस जे मोहब आज़ाद लगारी, सारंग जोयो, ससोई लोहार, सोरठ लोहार, इनाम अब्बासी, रुहेल लगारी, साइमा भुट्टो, आयशा सरगाणी, गवर्नर कोलाची, हामिद भुट्टो ऐं असलम ख़ासकेली समेत 55 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। केस में सियासी अॻवाननि ऐं कारकुननि ते मुल्की सालिमियत खे नुक़सानु पहुचाइण जा कलम शामिल कया विया आहिनि, जॾहिं त सियासी समाजी अॻवाननि पारां केस दाख़िल करण जी मज़मत कई वई आहे। जसकम पारां क़ौमप्रस्त अॻवाननि ख़िलाफ़ केस दाख़िल थियण जी मज़मत कई वई आहे। जसकम पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त साईं GM सैद जी सालगिरह जे मौक़े ते सन वेंदड़ जसकम अॻवाननि अब्दुल फ़ताह चना, साईं ताज जोयो, सरमद, अलाह बचाई मल्लाह, बुशरा अबड़ो ऐं ॿियनि अॻवाननि ऐं कारकुननि मथां दाख़िल कयल FIR रियासती जबर, ॾाढ, इंसानी हक़नि जी खुलियल लताड़ आहे। पुरअमन सियासी कारकुननि ते दहशतगर्दी ऐं ॿियनि संगीन कलमनि हेठि FIR दाख़िल करणु मुकमिल तौर ते बेबुनियाद कूड़ी रियासती ॾाढ जो चिटो सबूत आहे।
साईं GM सैद सिंध जी तारीख़ जो तमामु वॾो किरदारु ऐं सिंध में जदीद क़ौम परस्ती जो बानी असांजो रहबर आहे। साईं GM सैद जी सालगिरह हिन मुल्क जे बुनियादनि में ॾार विझण जी अलामत बणिजी चुकी आहे, जंहिंजे करे इस्टेब्लिशमेंट ख़ौफ़ सबबु सॼी सिंध मां गिरफ़्तारियूं करे थी ऐं राह में रुकावटूं विझण जी कोशिशि करे थी। सिंधी माण्हुनि खे FIR सां रोके नथो सघिजे, न ई गिरफ़्तारियूं ऐं धमकियूं सिंधी माण्हुनि खे रोके सघनि थियूं। जीअं सिंध मुहाज़ पारां पिणु केस दाख़िल करण जी मज़मत कई वई आहे। जीअं सिंध मुहाज़ पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सरकार बौखलाहट जो शिकार थी चुकी आहे। साईं GM सैद जी सालगिरह जे मौक़े ते पुरअमन जरसन लाइ वेंदड़ हज़ारे क़ौमी कारकुन जी रस्ता रोक कई वई, घरनि ते चढ़ायूं कयूं वियूं, सन जो घेरो कयो वियो। ॿिए तरफ़ क़ौम परस्त अॻवाननि ख़िलाफ़ जुड़तू केस दाख़िल कयो वियो आहे। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियूं जी चवणु हो त दरअसल मुल्क जे अंदरि मार्शल लॉ लागू थियल आहे, इज़हार जी आज़ादी सलब कई वई आहे। सियासत ते बंदिशणी पंहिंजे मनपसंद पार्टियुनि जहिड़ोकि पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग, MQM वग़ैरह खे खुली छूट ॾिनी वई आहे। मज़लूम क़ौमुनि जी नुमाइंदगी कंदड़ क़ौम परस्त क़यादत ख़िलाफ़ किरियल हथ कंडा इस्तेमालु कया पिया वञनि, पर यादि रखणु घुरिजे त कूड़नि केसनि, गिरफ़्तारियुनि, धमकियुनि ऐं रस्ता रोक सां अवामी जदोजहद खे रोके नथो सघिजे। रहबर सिंध साईं GM सैद जी 122 सालगिरह जी तक़रीबात ऐं सियासी जलसा हुआ सन में, पर अवां ॾिठो त 15 तारीख़ खां वठी 15 जनवरी खां वठी रोडनि रस्तनि ते पुलिस फोर्स बीहारियूं वयूं ऐं सियासी कारकुननि जे घरनि ते छापा हया विया ऐं ख़ौफ़, ॾहकाव ऐं ॾाढ जी हिकु फिज़ा क़ाइमु कई वई त माण्हू सन न वञनि। ट्रांसपोर्टरनि खे रोकियो वियो, तव्हांजूं गाॾियूं ज़ब्त कंदासीं, FIRूं थींदियूं, उहिदेदारनि कारकुननि जे घरनि ते छापा हया विया त सन न वञो। सिंध जे अंदरि फशिज़म बदतरीन मार्शल आहे। केरु थो चए त हिन मुल्क में जमहूरियत आहे, केरु थो चए त हिन मुल्क में कानून जी हुक्मरानी आहे, केरु थो चए त हिन मुल्क में रूल ऑफ लॉ आहे। हिते त ॾाढ जंग ऐं बर्बरीअ जो कानून आहे। सियासी सरगर्मियुनि ते पीपल्स पार्टी खे इजाज़त आहे हुक्मरान जमायत जलसा करे, सालगिरहूं करे, वरसनियूं तक़रीबात करे, मज़हबी धुरनि, पीरनि, गादी नशीननि खे इज्तिमाउनि जी इजाज़त आहे, पर सन जेको पुरअमन सियासी जदोजहद जो मरकज़ आहे, सन जेको सिंध जी नई उम्मीद, नई तामीर, तरक्की, आज़ादी ऐं इंसाफ़ जी दर्सगाह, उन दर्सगाह जी नाकाबंदी उहा अयूबी आमरियत में बि हुई, उहा ज़िया जी आमरियत में हुई, उहा भुट्टे जे दौरे इक़्तिदार में हुई, उहा नवाज़ शरीफ ऐं बेनज़ीर जे दौर में हुई, सैयद असीरी में, साईं GM सैद नज़रबंदी में साहु ॾिनो। पर अॼु बि सन जी नाकाबंदी आहे। 95 खां वठी 2026 जे जनवरी ताईं सन नाकाबंदी, रुकावटुनि ऐं सियासी सरगर्मियुनि जे बंदश ऐं ॾाढ जे ज़िमरे में आयल। मां कलो के हुक्मराननि जो अमलनि जी मज़म्मत थो करियां, गॾोगॾु जेके गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, अञा ताईं असांजा कारकुन खणी गुम कया विया आहिनि। जिस्कम आरीसर जो सरबराह असलम खैरपुरी खे गिरफ़्तार कयो वियो। GSM क़ौमी पार्टी जे सरबराह नवाज़ खान ज़ोर खे गिरफ़्तार कयो वियो। जैकबाद ऐं उबावड़े खां वठी कश्मोर खां वठी कराची ऐं नगर पार्कर, सांगड़, बदीन, ठट्टो ऐं मीरपुर ख़ास जा इहे दादू, यामशोरे जी सॼी शहरा, नेशनल हाईवे, इंडस हाईवे पुलिस बंदि कया आहिनि। जबर हो रियासती कल जे सां मदे मुक़ाबिल थिया, पर हुक्मराननि खे छा वरियो?
सिंधियन नेशनल कांग्रेस जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए, मरकज़ी ऑर्गेनाइज़र सोहणी जोए, नाम्यारे लेखक ताज जोए, एडवोकेट सतार हुलिये सां गॾिजी सचल थाणे लाड़काणे ते पहुची सेंट्रल कमेटी जे मेंबर लतीफ़ मेमणे सिंधियन नेशनल कांग्रेस लाड़काणे जे अॻुवाण जावेद कासमाणी सां मुलाक़ात कई, जॾहिं त उन मौक़े ते साथियुनि जा हौसला बुलंद हुआ। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां जदीद सिंधी क़ौम परस्तीअ जे बानी साईं GM सैद जी 122वीं सालगिरह बरतानिया में शानदार नमूने सां मल्हाई वई। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे इहतमाम हेठि जदीद सिंधी क़ौम परस्ती जे बानी अज़ीम मुफ़्कर ऐं दूर अंदेश सियासी अॻुवाण साईं GM सैद जी सालगिरह जी मुनासिबत सां तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में बरतानिया जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल सिंधी, बलोच ऐं पश्तून क़ौमनि जे सियासी, समाजी ऐं इंसानी हक़नि सां लाॻापियल निमेदनि वॾे अंग में शिरकत कई। कुटुंबनि, नौजवाननि ऐं मासूम ॿारनि जी मौजूदगी तक़रीब खे वधीक रूह परवर ऐं यादगार बणाए छॾियो। तक़रीब जी शुरूआति नाम्यारे फ़नकार कामरान लाशारी जे सुरीले आवाज़ में सिंधु देश जो क़ौमी तरानो पेश करण सां थी, जंहिंसां सॼो माहौल क़ौमी जज़्बे सां सरशार थी वियो। ॿारनि मां पिरभात, अनीस मंगी ऐं तलहा रिंद पंहिंजे मासूम अंदाज़ में साईं GM सैद खे भेटा पेश करे शिरकत कंदड़नि खां भरपूर दाद हासिल कयो, जॾहिं त नौजवान अली नवाज़ कादरी आज़ाद नज़म ज़रिए पंहिंजे हमअसरनि खे साईं GM सैद जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े सां जोड़े छॾियो। तक़रीब खे वर्ल्ड सिंधी कांग्रेस, पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट ऐं बलोच ह्यूमन राइट्स काउंसिल सां लाॻापियल मोज़िज़ अॻुवाणनि ऐं दानिशवरनि डॉक्टर लखूमल लुहाणे, डॉक्टर हिदायत भुट्टो, डॉक्टर नसीर दश्ती, ज़रका इनकलाबी, सजण चन्ना, नुज़हत सियाल ऐं हाफ़िज़ा विधियो ख़िताब कयो। मुक़ररनि पंहिंजी तक़रीरनि में साईं GM सैद जी ज़िंदगी, फ़िक्र, फ़लसफ़े ऐं सियासी जदोजहद जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते तफ़सीली रोशनी विधी। मुक़ररनि चयो त साईं GM सैद हिकु सेक्युलर, जदीद क़ौम परस्त, मुफ़्कर ऐं दूरअंदेश सियासी अॻुवाण हो, जंहिं सिंध खे क़ौमी सुञाणप अता कई ऐं बेबाकी सां ऐलान कयो त सिंधी हिकु अलॻि क़ौम आहिनि। सिंध संदन वतन आहे। आज़ादी सिंधियुनि जो बुनियादी हक़ आहे ऐं आज़ादी मुमकिन आहे। हुननि चयो त साईं GM सैद जो आज़ादी वारो फ़िक्र रुॻो सिंध ताईं महदूद न रहियो, पर ॿियनि मक़बूज़ा क़ौमनि लाइ बि रहनुमाई जो ज़रियो बणियो, जंहिं तहत हुन पश्तून ऐं बलोच क़ौम परस्तनि सां बि फ़िक्री ऐं सियासी इतिहाद जोड़िया। मुक़ररनि इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त सिंध जी ख़ुदमुख़्तियारी, वसीलनि जे तहफ़ुज़ ऐं क़ौमी बक़ा लाइ मुनज़म, शऊरी ऐं पुरअमन जदोजहद वक़्त जी अहम तरीन ज़रूरत आहे। तक़रीब दौरान सिंध जी मौजूदा सियासी ऐं मुआशी हालतुनि ते बि ॻणती जो इज़हार कयो वियो। मुक़ररनि चयो त सिंध हिन वक़्तु ग़ुलामी जे बदतरीन दौर मां गुज़री रही आहे, जिते वन यूनिट जहिड़ियूं हालतूं ॿीहर पैदा कयूं पियूं वञनि, जेके सिंध जे वसीलनि, क़ौमी सुञाणप ऐं बुनियादी हक़नि लाइ इंतिहाई ख़तरनाक साबित थी रहियूं आहिनि। तक़रीब दौरान साईं GM सैद जे जनमॾींहं जो केक पिणु काटियो वियो, जंहिंमें ॿारनि, नौजवाननि ऐं वॾनि वॾे जोश ऐं जज़्बे सां शिरकत कई। उन मौक़े ते फ़क़ीर लाशारी, शाहिद ऐं सजण चन्ना क़ौमी गीत पेश करे महफ़िल खे झुमाए छॾियो। सिंध जे क़ौमी सुरनि जी गूंज सां गॾु बलोच ऐं पश्तून नौजवान बि पाण खे रोके न सघिया ऐं बलोची ऐं पश्तो ॿोलियुनि में क़ौमी गीत पेश करे मुहबत, भाईचारे ऐं गॾियल जदोजहद जो अमली पैगाम ॾिनो वियो। तक़रीब जी पुॼाणी ते शिरकत कंदड़नि गॾियल अज़म जो इज़हार कयो त हूअ साईं GM सैद जे फ़िक्र, फ़लसफ़े ऐं सियासी विरसे मूजिबि सिंध जे क़ौमी हक़नि लाइ जदोजहद जारी रखंदा ऐं संदसि पैगाम खे ईंदड़ नसलनि ताईं पहुचायो वेंदो। ठुल भरिसां न्याणी आसिया खोसो खे 6 पुलिस एहलकारनि पारां इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणायो वियो। पुलिस लजालुड़ जो शिकार न्याणी आसिया खोसो जी FIR दाख़िल करण बदिरां शलवार ऐं ॿिया कपिड़ा घुरी वरिता। बिरादरी जे माण्हुनि में सख़्तु ताव पखिड़िजी वियो, जॾहिं त इहे पिणु इतला आहिनि त इल्ज़ाम हेठि आयल RD 52 जे पुलिस इंचार्ज मक़सूद संजराणी ऐं वॾे मुंशी यासीन नूनारी खे मुअतल कयो वियो आहे, पर पुलिस FIR दाख़िल करण ऐं खेनि गिरफ़्तार करण लाइ तयारु न हुई। वाक़े खां पोइ सॼी सिंध में ताव पखिड़ियल आहे ऐं इहो ई मुतालबो कयो पियो वञे त
फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी, जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल, औरत जॉइंट सेक्रेटरी ख़ालदा मुनीर, ऑडिटर अयाज़ लतीफ़ दायो ऐं ख़ज़ानची शबीर सियाल पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त ठुल्ह तालुक़े जी हद में वाक़िअ ॻोठ सखी हमज़ो खोसो RTA 52 थाणे जे SHO मक़सूद संजराणी समेत पुलिस एहलकारनि पारां खोसा क़बीले जी न्याणी सां इज्तमाही ज़्यादती जो वाक़ियो इंतिहाई दिलि ॾुखोईंदड़, शर्मनाक ऐं इंसानी ज़मीर खे लॼाईंदड़ वाक़ियो आहे। अहिड़े वहिशाणे अमल जी असीं सख़्त तरीन लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। क़ानून जा मुहाफ़िज़ जॾहिं पाण इहे ज़ालिम थी वञनि ऐं ज़ुल्म कनि त इहो रुॻो हिकु न्याणी सां नाइंसाफ़ी न सम्झो वेंदो, पर सॼे समाज ऐं इंसाफ़ जे निज़ाम ते कारो दाग़ सम्झो वेंदो। अहिड़ा ॾोहारी कंहिं बि रीति रिआयती जा हक़दार नाहिनि। असां पुरज़ोर मुतालबो करियूं था त फौरी तौर अणधुरी साफ़ शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं इल्ज़ाम हेठि आयल समूरनि जवाबदारनि ते ॾोह साबित करे खेनि क़ानून मूजिबि सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई इबरत जो निशान बणायो वञे त जीअं अॻिते को बि पुलिस अमलदार अहिड़ो कुदो किनो ऐं इंसानी इख़्लाक़ियात खां किरियल अमल न करे। असीं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खां ऐं IG सिंध खां मुतालबो करियूं था त वाक़े जो पाण मुरादो नोटिस वठनि ऐं इल्ज़ाम हेठि आयल मुलज़मनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारे ग़रीब घराणे सां इंसाफ़ कनि। दादो में पुलिस हथां मारिजी वियल नादिर जमाली जे खून सां इंसाफ़ थी नाहे सघियो, न वरी कातिल गिरफ़्तार थी सघिया आहिनि। दादो में 11 ॾींहं अॻु मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नादिर जमाली जे वारसनि जे सॾ ते इंडस हाईवे ते सवें माण्हुनि जो धरणो, पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। नादिर जमाली जे वारसनि ख़ादम जमाली, ख़ान जमाली, बाकर जमाली जी अॻुवाणी में सवें माण्हुनि इंडस हाईवे ते मखदूम बिलावल टूल प्लाज़ा वटि एहतिजाजी धरणो हंयो। SSP ऐं पुलिस ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कंदे SSP ऐं मुलविस पुलिस एहलकारनि खे हटाइण ऐं केस दाख़िल करण जो मुतालबो कयो वियो। धरणे में जमाली बिरादरी समेत मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, ट्रेड यूनियन जे तनज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत कई। मुज़ाहिरीन चयो त पुलिस कूड़ो पुलिस मुक़ाबिलो ॾेखारे नौजवान नादिर जमाली खे क़त्ल कयो। अदालतनि खां मथां क़त्ल जी जुडिशल इंक्वायरी कराई वञे। 11 ॾींहं गुज़रण बावजूदि हिकु बि पुलिस ऑफिसर तोड़े एहलकार नाहे हटायो वियो। मुलविस ऑफिसरनि खे जेसिताईं न हटायो वेंदो ऐं केस दाख़िल न कयो वेंदो तेसिताईं धरणो जारी रहंदो। जॾहिं त पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़े, MNA रफ़ीक जमाली, SSP जामशोर ज़फ़र सिद्दीक़, ADC 1 AC दादू, समीउल्ला वगण ऐं ॿियनि मुज़ाहिरीन वटि पहुची मुतालबनि खे ॿुधी जुडिशल इंक्वायरी समेत मौजूदा पुलिस अमले खे 2 ॾींहनि अंदरि हटाइण जो यकीन ॾियारियो। वारसनि 2 ॾींहनि जो अल्टीमेटम ॾेई 12 कलाकनि बाद धरणो ख़तमु कयो। मारिजी वियल नादिर जमालीअ जे सोट ख़ादम जमाली ॿुधायो त 2 ॾींहनि में मुतालबा न मञिया विया त 3 ॾींहं ते ॿीहर धरणे जो सॾु ॾिनो वेंदो। हाणे वारो धरणो बुर्रा शाख वटि लॻायो वेंदो। टंडे मोहम्मद ख़ान में दादूअ जे नादिर जमाली जे पुलिस हथां मरजण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मार्च करे धरणो हंयो वियो, जंहिंजी अॻुवाणी वज़ीर अहमद जमाली, वली मोहम्मद जमाली, नूर मोहम्मद जमाली ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त दादो में पुलिस जी फायरिंग दौरान क़त्ल थी वियल ज़मींदार नादिर जमाली जे क़त्ल वारो वाक़ियो इंसाफ़ जो क़त्ल आहे, जंहिंमें पुलिस बकरी चोरी जे ग़लति इल्ज़ाम में ज़मींदार खे गिरफ़्तार करण खां पोइ खेसि फायरिंग ज़रिए ज़ख़्मी करण बाद क़त्ल करे छॾियो। क़त्ल वारे वाक़े में 62 धुरियूं मुलविस आहिनि, जंहिंजे करे पुलिस पंहिंजी पुलिस गर्दी जी दहशतगर्दी जो रिकॉर्ड क़ाइमु करे हिकु बेगुनाह इंसान जो बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते कातिलनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। यूरोपीय अॻुवाणनि पारां ग्रीन लैंड ते कब्ज़े जे इम्कानी मनसूबे जी मुखालफ़त कंदे 8 इतिहादियुनि ते इज़ाफ़ी टैरिफ आयद करण वारी अमरीकी सदर जी धमकी जी मज़मत कई आहे। बरतानवी वज़ीर अज़म इन क़दम खे मुकमिल ग़लति करार ॾिनो आहे, जॾहिं त फ़्रांसीसी सदर पिणु नाक़ाबिल क़बूल करार ॾिनो आहे। जॾहिं त ट्रंप चयो आहे त डेनमार्क जो ख़ुदि मुख़्तियार इलाइक़ो ग्रीनलैंड
अमेरिका जी सलामती लाइ इंतहाई अहम आहे। हीउ इलाइक़ो ज़बरदस्ती फुरण जे इम्कान खे रद्द नथा कयूं। ट्रंप जी धमकी खां पोइ यूरोपीय यूनियन इजलास पिणु तलब कयो, जॾहिं त डेनमार्क ऐं नेटो जे मुल्कनि ट्रंप खे पैगाम ॾिनो आहे त यूरोप खे ब्लैकमेल नथो करे सघिजे। ग्रीनलैंड जे अवाम सां गॾु बीठल आहियूं। ॿिए पासे डेनमार्क जे परॾेही वज़ीर चयो आहे त ॻाल्हियूं जारी रहंदियूं त जीअं ट्रंप ग्रीनलैंड ते कब्ज़े जो ख़्वाब छॾे ॾिए। बलूचिस्तान मां जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे। कोयटा जे किले कंबराणी वारे इलाइक़े मां ॿिनि नौजवाननि खे जबरी तौरु लापता कयो वियो। लापता कयल अब्दुल कहार कंबराणी ऐं मुसवर कंबराणी खे सिक्योरिटी अमलदार हिरासत में वठी खणी विया, जिन जो अञा ताईं पतो पइजी नाहे सघियो। जॾहिं त बलूचिस्तान जे ज़िले केच जे तुर्बत वारे इलाइक़े मां मेहरान बलोच अवेस अहमद कंबराणी, मुग़फ़िर आबिद अहमद सियापाद ऐं ॿियनि खे पिणु जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे, जिन जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम नाहिनि खयां विया। कोयटा में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो पिणु जारी आहे। वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन जे इहतमाम हेठि एहतिजाजी कैंप काल्ह बि जारी रही, जंहिंजी अॻुवाणी वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन जे चेयरमैन नसरुल्लाह बलोच कई। एहतिजाजी कैंप ते शरीक माण्हुनि जबरी गुमशुदगियुनि जे वधंदड़ वाक़िअनि खे रोकण जो मुतालबो कयो। बलोच यकजहती कमेटी जे मरकज़ी तर्जुमान चयो आहे त माहिल बलोच ते दाख़िल 3 सालनि जा कूड़ा केस अदालत ख़तमु करे छॾिया आहिनि। उन्हनि केसनि मां आज़ादी इहा तल्ख़ हक़ीक़त वाज़े करे थी त रियासती इदारा बलोच नस्लकशीअ जी पॉलिसीअ ते अमल करे रहिया आहिनि। मासूम शहरियुनि खे जबरी तौरु लापता कयो पियो वञे। जबरी गुमशुदगी जा मुतासिर माण्हू बदतरीन तशदुद खे मुंहुं ॾियनि था। कराचीअ जी गुल प्लाज़ा में ख़ौफ़नाक बाहि लॻी वई, जंहिंजे करे 40% हिसो ढही पट थी वियो। फाइटर समेत वधीक 3 ॼणा फ़ौत थी विया, 56 ॼणा लापता आहिनि। इमारत जी मथीं मंज़िल जे हिसनि मां शोला दूंहों निकिरंदे नज़र आयो। फ़ौतनि जो अंग छे थी वियो, 2 सड़ियल लाश कढिया विया। 3 खां वधीक माण्हू साह ॿुसाट ॼण ऐं बाहि सबबि ज़ख़्मी थी पिया। अवामी तहरीक जे अॻुवान सीनियर उस्ताद बख़्त हुसैन मलाह जे 40 जी तक़रीब केनशाह भरिसां अॻूणे ॻोठ पेजाहू में थी गुज़री। प्रोग्राम खां अॻु संदसि आख़िरी आरामगाह ते गुल निछावर करे सलामी ॾिनी वई। अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, अवामी तहरीक जे मरकज़ी अॻुवान डॉक्टर रसूल बख्श ख़ासखेली, एडवोकेट नजीबुर्रहमान मैसर, सिंध हारी तहरीक जे मरकज़ी सदर ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, सिंधियाणी तहरीक जी अॻुवान सभानी ॾाहिरी, आतिफ़ मलाह, वसीम बख़्त ऐं ॿियनि शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे अॻुवान चयो त बख़्त हुसैन मलाह हिकु अनमोल किरदारु हो, जंहिं ॿाराड़ी जहिड़े पुठिते पियल इलाइक़े में नियाणियुनि खे तालीम ॾियारे क़ौमी ऐं इनक़लाबी सियासत में क़दम रखियो। हू अणविसरंदड़ शख़्सियत हो। बख़्त हुसैन मलाह जहिड़ा किरदार सिंध जो सरमायो आहिनि। हू हिकु ईमानदार ऐं फ़र्ज़ शनास उस्ताद हो। हू हिकु सुठो तालीमदान हो, जंहिं पंहिंजे ॻोठ लाइब्रेरी ऐं स्कूल क़ाइमु कया। बख़्त हुसैन मलाह रसूल बख्श पलीजे साहिब जी पार्टी अवामी तहरीक सां पंहिंजे साह जी आख़िरी घड़ियुनि ताईं साबित क़दम रहियो। असीं बि वचन था करियूं त फ़िक्र रसूल बख्श पलीजो तहत बख़्त हुसैन मलाह जियां जदोजहद जारी रखंदासीं। शहीद फाज़िल राहू जी वरसी अवामी तहरीक तरफ़ां बबरलो भरिसां वसरलियो वाहण में मल्हाई वई, जंहिंखे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी अॻुवान एडवोकेट सरवाण जतोई, रियाज़ मलक, आफ़ताब फिलपोटो ऐं फैज़ अली कटूहर चयो त शहीद फाज़िल राहू हर दौर जे ज़ुल्म, ॾाढ, जबर ऐं इस्तिसार ख़िलाफ़ बेबाक ललकार बणिजी विड़ियो।
शहीद फाज़िल राहू सिंध जे मज़लूम माण्हुनि हारियुनि मज़दूरनि पोरियतनि ऐं औरतुनि जो सॻारो आवाज़ु आहे जंहिं पंहिंजी सॼी हयाती आमरियत ऐं इस्तहसाली क़ुवतनि ख़िलाफ़ जदोजहद में गुज़ारी ऐं सिंधी क़ौम जी बका लाइ शहादत माणी। शहीद फाज़िल राहू जनरल अयूब ख़ान, जनरल यहया ऐं जनरल ज़िया जी कारी आमरियत ख़िलाफ़ बेमिसाल जदोजहद कई। जेल काठिया तशदुद बर्दाश्त कयो पर असूलनि तां न हटियो। अॻवान चयो त 4 मार्च जी तारीख़ी शागिर्द जदोजहद में शहीद फाज़िल राहू जो इंतिहाई अहम ऐं निमाया किरदारु रहियो। 70 वारे ॾहाके में ज़मीन जी नीलामी बंदि करियो तहरीक हलाई वई। तहरीक तहफ़ुज़ आइन पारां मुतालबो कयो वियो आहे त अवामी मैंडेट खसींदड़नि ख़िलाफ़ आर्टिकल 6 लॻायो वञे। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जे पधरनामे में गैर जानबदार इलेक्शन कमीशन ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण जो मुतालबो कंदे चयो वियो आहे त अवामी मैंडेट खसण वारनि ख़िलाफ़ आर्टिकल 6 लागू कयो वञे। कराची प्रेस क्लब में थियल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जे ऐलान में पाकिस्तान आइन बचायो तहरीक पंहिंजा मुतालबा पेश कंदे चयो आहे त अणधुरी इलेक्शन कमीशन आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। इजलास में मुतालबो कयो वियो त अवामी मैंडेट खे ग़ज़ब करण वारनि ख़िलाफ़ आर्टिकल 6 लागू कयो वञे। सिंध हुकूमत आवाम खे सहूलियतूं ॾियण में नाकाम वई आहे। 26 ऐं 27 आइनी तरमीम ज़रिए मीडिया जी आज़ादी ख़तमु कई वई आहे। बयान में मुख़ालिफ़ धुर जजनि जी जबरी मुंतक़ली जी मज़म्मत कंदे इमरान ख़ान ऐं बुशरा बीबी समेत ॿियनि सियासी क़ैदियुनि जी आज़ादी जो मुतालबो कंदे इमरान ख़ान सां मुलाक़ात न कराइण जी मज़म्मत कंदे मुतालबो कयो वियो त इमरान ख़ान सां मुलाक़ात ते पाबंदी ख़तमु कई वञे। हैदराबाद अदबी फेस्टिवल जारी आहे। हैदराबाद अदबी मेले जो काल्ह इफ़्तिताह कयो वियो जॾहिं त मुख़्तलिफ़ सेशन पिणु थिया। हैदराबाद अदबी मेले जा सेशन अॼु पिणु जारी रहंदा। फेस्टिवल में सहाफ़त बाबति थियल हिकु सेशन में सीनियर सहाफ़ी मज़हर अब्बास ॻाल्हाईंदे चयो त नौजवान नसल खे शोर शराबो पसंदि आहे। हुनखे संजीदा मौज़ू नथा वणनि। संजीदा इनकर बि अॼु नथा खपनि। रोडनि ते केरु प्रोग्राम नथा कनि। 90% प्रोग्राम सियासत ते थियनि था। रोडनि पाणी ऐं सिहत ते केरु टॉक शोज़ नथो करे। माण्हू उहो पसंदि कनि था जिते जहिड़ो हुजे। पाकिस्तान जो वॾो मसइलो मिस इन्फॉर्मेशन डिसइन्फॉर्मेशन आहे। कूड़ी ख़बर कान हूंदी आहे, रुॻो इन्फॉर्मेशन मिस इन्फॉर्मेशन हूंदी आहे। ख़बर रोकी वञे थी पोइ माण्हू सोशल मीडिया ते छो न अचनि। रियासत मेन स्ट्रीम मीडिया खे किल करणु चाहे थी, उहे पोइ मिस इन्फॉर्मेशन फैलाइणु चाहिनि था। हुन चयो त असां माली तौरु कंप्रोमाइज़ करे वरितो आहे। अख़बार बाबति बहस नथो कयो वञे। टीवी ते अॼु बि 8 करोड़ माण्हू अचनि था। डिजिटल मीडिया खे केरु कीअं थो हलाए, उहो सुवालु अहम आहे। नवकोट भरिसां 15 वरनि जी निगरी मुबिना ज़ाती बाद अगवा कई वई। वारसनि बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो जॾहिं त ॻोठ जानी अहमदाणीअ जे रवासियुनि उर्स माछी ऐं संसदार मीरज़ादी पारां नवकोट प्रेस क्लब पहुची एहतिजाज कयो वियो। हुननि चयो त असांजे घर में घिड़ी न्याणी खे ज़्यादती जो निशानो बणाइण बाद अगवा कयो वियो आहे, जंहिंजो 4 ॾींहं गुज़रण बावजूदि को पतो पइजी न आहे सघियो। असीं मिसकीन माण्हू आहियूं। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते निगरी खे आज़ादु करायो वञे। हुन जो चवणु हो त अली नवाज़ माछी गुलसन ऐं ॿिया घर में दाख़िल थी न्याणी खे अगवा करे विया आहिनि। हाणे असांखे ॻोठ निकाले जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। कंदकोट में ॻोठ मल्हार गोलो जे रवासियुनि घर डाहिण ज़मीन मथां कब्ज़ो करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि दिलदार गोलो, मीर मोहम्मद गोलो मासूम ॿार साण करे इल्ज़ाम हयो त 8 महीना अॻु रस्ते जे लंघतां गोला बिरादरी जे 2 धुरियुनि में जहिड़ो थियो। जहिड़े में हिकु ॼणो मारिजी वियो हो ऐं 2 धुरियुनि जा माण्हू ज़ख़्मी थिया हुआ। हुन चयो त असांजी 20 जरब ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे। घर डाहे पट कया विया आहिनि। हुननि चयो त अणधुरी जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। कुबे सईद में स्कूल जो अदावती कमु अध में रुकियल एहतिजाजी मुज़ाहिरो। कुबे सईद खान सिटी में गवर्नमेंट मैन बॉयज़ प्राइमरी स्कूल ग़ुलाम रसूल मंगसी जो हलंदड़ कमु साल खां मथे गुज़री वञण बावजूदि मुकमिल थी न आहे सघियो, जॾहिं त अध में कमु रुकियल हुजण ख़िलाफ़
अब्दुल रसूल बिरोही, नादर अली मंगसी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। मांझंदि में ॻोठाणनि ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एंडस हाईवे ते धरणो हयो। ठाराणी खोसा धुर जे माण्हुनि सुल्तान ऐं अली रज़ा खोसो जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त बासर अबनडारियुनि जी सर्वे ज़मीन ते कब्ज़ो करे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त कब्ज़ो कंदड़नि ऐं धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ क़दम खयां वञनि। छाछरे में इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणायल नारी इंसाफ़ न थियण ऐं ज़्यादती थियण ते ख़ुदकशी करे छॾी। छाछरे भरिसां ॻोठ खुडी में 3 ॾींहं अॻु मुबैना लॼा लुट जो शिकार नारी इलाज दौरान दम ॾेई छॾियो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। 3 ॾींहं अॻु ॻोठ खुडी में 2 जवाबदारनि हंजू ऐं खानू राति जो चमू भील जे घर में दाख़िल थी नारी खे मुबैना तौरु ज़्यादती जो निशानो बणायो। उन मौक़े ते नारी जे वालिद चमू ॿुधायो त मुंहिंजी 17 सालनि जी नौजवान नारी रंगू खे 2 जवाबदारनि मुबैना तौरु लॼा लुट जो निशानो बणायो। मुंहिंजी न्याणी बदनामी खां बचण लाइ ख़ुदकशी जी कोशिशि कई हुई, जेका इलाज दौरान फ़ौत थी वई। लाड़काने में रक्षा ड्राइवरनि लेबर यूनियन LPG गैस डीलर जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां गुलज़ार गोपांग, गुलाम कादर सुमरो, मोहम्मद माशूक ऐं 2 जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ड्राइवरनि जो चवणु हो त LPG गैस डीलरनि जूं नाइंसाफ़ियूं तमामु घणियूं वधी वयूं आहिनि। शहर में LPG गैस 340 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां विकिरो थी रही आहे, जॾहिं त ओगरा LPG गैस जो अघु 220 रुपया फ़ी किलो मुक़ररु कयो आहे। उन बावजूदि असांखे मुहांगे अघ ते LPG ॾिनी वञे थी। दादो में उस्ताद बुखारी जी 96वीं सालगिरह सिंधी अदबी संगत जे प्लेटफार्म तां हाकिम अली शाह बुखारी हाल में मल्हाई वई। उस्ताद बुखारी जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ण खां पोइ सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। तक़रीब में सैयद हिदायत हुसैन शाह लकियारी, रशीद चारण, ताबश बुखारी, लाला रफ़ीक ज़ौर, मंसूर आकाश, मोहम्मद बशीर कोराई, रजब आज़ाद, इमरान सुमरो, हालार यासीन, नूर कुंभर, निसार सुमरो, ज़ुल्फ़कार पहवर ऐं ॿिया शरीक थिया, जॾहिं त सनम मारवी, महक मारवी, राजा अल्ताफ़ जांवरी, ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोही ऐं ॿियनि उस्ताद बुखारी जा गीत ॻाए महफ़िल में वेठल नौजवाननि खे झुमाए छॾियो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।